पाकिस्तान की तारीख में पहली बार पेट्रोलियम मसनूआत की कीमतें आसमान तक पहुंचकर एक नई तारीख रकम कर गईं। अवाम परेशान, हुक्मरान खामोश और जिम्मेदार इदारे मुसलसल मंजर-ए-आम से गायब। ये आलात अम्मे सरा बेइंतहा एक इनकम नी उम्र आता शिशी सर तनेट मच मने आलात इच नदीस्ता इवने गंभीर इन आलात पेट्रोल की कीमत को आसमान पर कन गए हमें तरबूता न कि हमारा पीडीएम हुकूमत अब चार मुच मुश्तरकान को तवार बूता गई शहीपत भी को भी इंक सेन टक्का भी फ़ायदे न बूता बजाय नुकसान ज़्यादा बह गया है। तकरीबन हालिया दो माह अंदर अंदर 300 लगभग टच बह गया है पेट्रोल 300 टच बह गया मन अंचो बा सोशल मीडिया तरु अबर उसका कहता हूँ कि नी अंदाज़ा था माए 1.5 अंदर 500 में बेअंदाज़ा महंगाई सीधा मशे लाड़का शुद्ध न कनन कराची शुद्ध न कनन मर्दम बेअंदाज़ा परेशान डीज़ल पेट्रोल बेअंदाज़ा परेशानी अफ़सोस सां चवणो थो पए त पेट्रोल जी क़ीमत तमामु घणी जेको आहे महांगी थी वई आहे। 275 ते हिकिड़ो लीटर थो मिले। हेॾी वॾी महांगाई आहे त ग़रीब माण्हू जेको 500 खां 700 रुपया ॾियारी कमाए थो, कॾहिं रोज़गार आहे कॾहिं न आहे। पोइ अचानक माण्हू जेकर बीमार थिए थो हितां खां जेकॾहिं रिफर कनि था सरकारी अस्पताल वारा लाड़काणे जेको आहे दवा जे लाइ, त ग़रीब माण्हू वटि जेको आहे त खाइण पीअण त पंहिंजी जॻह ते आहे पर किरायो कोन्हे को लाड़काणे अस्पताल ते पहुचनि जो अगरि दवा जेका कराइनि पंहिंजे बचनि वारनि जी। एॾी वॾी महांगाई थी वई आहे। हिन महिल पेट्रोल जा अघु जेके आहिनि 275 73 ते जिथे पहुतो आहे। असांजो पोरे तबिको जेको सो आहे अंदरूनी जेके बराड़ी खां अचे थो पियो पंहिंजे रोज़गार जे लाइ मोटरसाइकिलनि ते या कंहिं ते अचे थो, उहो अचण जे लाइ बि वीचारे खे जेको सो हाणे उहो ख़ुदकुशी करे पैदल अचनि था, उन जे लाइ तेल जो पैसो कोन्हे को। असांजा इदारा जेके आहिनि हिते तबाह लॻा पिया आहिनि। बिजली इहे जेके आहिनि महांगा कया अथनि। हिन गवर्नमेंट पेट्रोल महांगो कयो आहे। हाणे किराया भाड़ा एॾा महांगा थी विया आहिनि जेको असां कराची में पोरे तबिको अचूं था वञूं था त असांखे सम्झ में नथो अचे त असां कहिड़े हिन इदारे सां या हिन गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो रखूं। त हिननि असांखे जेको सो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां कोशिशि कंदासीं त जेको हीअं इलेक्शन ईंदो असां पोरे तबिको हिननि खे निशानदेही कंदासीं त हिननि लुटेरनि खे, हिन मुल्क जे ख़ज़ाने खे लुटंदड़नि खे, असांजे इदारनि खे असां अपील कंदासीं त हिननि जे गिरबान में वठो जिन्हनि माल लुटियो आहे। शहरियों का वशनू से मजीद बात करते हुए कहना था कि हुक्मरानों की गलत पॉलिसियों के बायस हम जहनी मरीज बन चुके हैं और समझ में नहीं आ रहा कि हम क्या करें और कहां जाएं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।